प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजा दोस्तो, आउं अॼु अव्हांखे मुख़्तसिर तरीन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो। उहा इहा आहे त मुंहिंजा साईं, आउं जेको ही चैनल शुरू कयो आहे उन जो ख़ासि मक़सदु हीअ आहे त अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया त नेट ते हद दर्जे जूं बुरायूं शुरू थी वियूं आहिनि ऐं असांजा नौजवान उन खे एतिरे क़दुरु ॾिसनि था जंहिंजी का इंतिहा कान्हे। वरी जॾहिं खां नेट वारनि यूट्यूब वारनि पैसा ॾियणु शुरू कया आहिनि त उन पैसनि जी लालच में तव्हां ॾिठो आहे त एतिरियूं बुरायूं हुन में अची चुकियूं आहिनि जो तव्हां नेट जीअं खोलींदव यूट्यूब तीअं ई बुराइनि ते नज़र पवंदी ऐं ईमान वारनि जो ईमान जेको आहे सो ख़तरे में अची थो वञे ऐं माण्हू गुनाहगार थो थिए। सो इहे ॻाल्हियूं ॾिसण खां पोइ, सम्झण खां पोइ हिन अकर मिस्कीन खे इहो ख़्यालु थियो त छो न आउं बि पंहिंजे हिसाब सां कोशिशि इहा करियां त सुहिणियूं ॻाल्हियूं तव्हां दोस्तनि सां कजनि ऐं तव्हांखे घटि में घटि का हिकिड़ी ॻाल्हि सुहिणी जेकॾहिं तव्हांजे मन ते, तव्हांजे दिलि ते अची वञे ऐं तव्हां कंहिं हद ताईं बुराई खां बची सघो त मुंहिंजे लाइ इहा कामयाबी आहे। मुंहिंजा साईं हिन फ़क़ीर मिसकीन अहकर जो ॿियो को बि मक़सदु कोन्हे, न शोहरत मक़सदु आहे, न दौलत मक़सदु आहे, न को मां पंहिंजो नालो गिणाइण थो चाहियां। मां फ़क़ति तव्हां दोस्तनि खे, नौजवाननि खे सुहिणा पैगाम पहुचाइणु चाहियां थो। तव्हां यादि रखो त मौत बरहक़ आहे। जेकॾहिं मौत बरहक़ आहे त पोइ हिसाब किताब बि बरहक़ आहे। जेकॾहिं हिसाब किताब बरहक़ आहे त यकीननि अलाह साईं ही जेका काइनात ख़ल्क़ी आहे, इम्तिहान गाह आहे, सो इन करे तव्हां पाण सोचो त जेकॾहिं इंसान ऐं हैवान में जेकॾहिं फ़र्क़ु आहे त उहो आहे इंसानियत ऐं अख़लाक़। त मुंहिंजा साईं, जेकॾहिं असां रुॻो जानवरनि वांगुरु पेट भरण जे कढूंदासीं ऐं हराम ऐं हलाल जो फ़र्क़ु न रखंदासीं, न धीउ ऐं भेण माउ जो फ़र्क़ु रखंदासीं जानवरनि वांगुरु, त पोइ तव्हां ऐं असां में, तव्हां ऐं हैवान में फ़र्क़ु कहिड़ो आहे। ऐं यकीन करियो त 1,24,000 अंबिया सगोरा जेके बि आया उहे हिन इंसान खे इंसान बणाइण लाइ आया हुआ। सो ऐं आख़िरी नबी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अक़दस मुबारक जॾहिं आई त उन बि पंहिंजी सारी ज़िंदगी मुबारक जेका आहे सो इंसानियत खे इंसान बणाइण लाइ, दोज़ख खां बचाए जन्नत ॾे आणण लाइ सॼियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। ऐं मुंहिंजे आका तव्हांखे सॼे इंसानियत जा जेके गुर आहिनि सुहिणा, उहे सभु गुण उहे ॿुधाया त माउ छा आहे, धीउ छा आहे, ज़ाल छा आहे, मुआशिरो छा आहे, रिज़िक़ छा आहे, हलाल छा आहे, हराम छा आहे, इहे सॼियूं ॻाल्हियूं तव्हां असांखे ॿुधायूं हुयूं। सो उन लाइ ही फ़क़ीर बि हिन मैदान में अचण जो मुंहिंजो फ़क़ति मक़सदु इहो आहे त मां तव्हांखे महबूबनि जूं सुहिणियूं ॻाल्हियूं ॿुधायां ऐं क़ुर पाक ऐं बुज़ुर्गनि जूं अहिड़ियूं सुहिणियूं ॻाल्हियूं ॿुधायां जेके तव्हां ॿुधी घटि में घटि बुराई खां बची सघो त भली ॻाल्हि आहे। अलाह साईं तव्हां असांखे सलामत रखे। मुंहिंजा साईं, मुंहिंजो ॿियो उनखां सवाइ को मक़सदु कोन्हे। सो तव्हां महिरबानी करे जेकॾहिं मुंहिंजे हिन चैनल खे ॿुधंदा रहंदव त इनशा अल्लाह ताला तव्हांखे सुहिणियूं ॻाल्हियूं मिलंदियूं ऐं कुझु न कुझु तव्हां हीउ जेको हैवानी दौरु पियो थो हले उन खां बची सघंदव। तव्हां मूंखे दुआ कयो
त अलाह साईं मूंखे कामयाबु करे ऐं अलाह साईं तव्हां असां सभिनी खे कामयाबु करे जो असां बुराइनि खां बचूं ऐं रिज़िक हलाल जी कोशिशि करियूं, वॾनि जो अदब कयूं, नंढनि जी इज़त कयूं ऐं दरवेशनि जी सोहबत हासिलु कयूं। जेके चङा आहिनि उन्हनि सां थियूं, चङनि सां गॾु थियूं, बुरनि खां बचूं त भली ॻाल्हि आहे। अलाह साईं खां दुआ आहे त अलाह साईं तव्हांखे पाक ऐं हलाल रिज़िक अता फ़रमाए, बुराइनि खां बचाए, ज़िना खां बचाए, शराब ऐं नशनि पतनि खां बचाए ऐं तव्हांखे उन रस्ते ते हलाए जंहिं रस्ते ते हली करे इंसानु मुकमल इंसान थो थिए ऐं जन्नती थो थिए ऐं महबूब जो सचो ग़ुलाम थो थिए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।